दोस्तों उम्मीद कयां थो सब ठीक हूंदो खैरियत सां हूंदो। जीअं त उस्ताद मरहूम जलाल चांडिया साहब जो एल्बम आहे आख़िरी हिन खां पोइ जलाल चांडियो वफ़ात करे वियो। जलाल चांडिया जो ही नाज़ प्रोडक्शन में एल्बम नंबर 23 आहे, जंहिंजो इश्तिहार भी असां वटि मौजूदु आहे, ॾिसी सघो था। हिन सां गॾु शमन अली जो एल्बम आयल आहे ऐं जलाल चांडिया मरहूम जो ही नाज़ प्रोडक्शन जो आख़िरी एल्बम आहे। जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन में काफ़ी ज़बरदस्त कलाम बीमारी जा बि हिन चया ऐं जंहिंजी शायदि कंहिंखे न हुई ख़बर। जीअं त पहिरियों कलाम अथसि ॿी का बि बीमारी मूंखे न आहे, उन खां पोइ ॿियो कलाम अथसि मुंहिंजी बीमारी जो ॿुधी आहे कोन तूं, ऐं ॿियो उन खां पोइ सहरो अथसि हिकिड़ो पुट जा घोट भिटाई, ऐं उन खां पोइ अथसि कलाम रुस गया ही मैं कहूं। ही शाइरी अली हसन बबर जी तक़रीबन शाइरी अथसि। ऐं उन खां पोइ अथसि काथे आहीं दोस्त मुंहिंजा, ही भी अली हसन बबर जी शाइरी अथसि। ऐं उन खां पोइ आहे कलाम ज़बरदस्त आहे बहितरीन, प्यार थी वियो आहे तोसां। ऐं उन खां पोइ कलाम अथसि मुंहिंजे बारे में, ऐं ही कलाम आहे उस्ताद बुखारी साहब जो। ऐं मौसीकार आहे नज़ाकत अली मोहम्मद बख्श ऐं उस्ताद कासिम बैंसरी वारो, ऐं रिकॉर्डिंग महबूब अली मंगसी ऐं तरबियत अली हैदर अनड़ साहब जी, ऐं पेशकश नाज़ प्रोडक्शन सिंध। जीअं त दोस्तों तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं, तव्हां वीडियो ॾिसो पिया, लाइक कयो पिया। जीअं त जलाल चांडिया जेके भी एल्बम मार्केट में आया आहिनि उहे सभु तव्हांखे वाइवाज़ करे ॿुधाईंदासीं, ऐं तव्हांजी कमेंट्स ऐं लाइक जो तलबगार आहियां। ऐं इंशाल्लाह जेके भी उस्ताद जा प्राइवेट या कंपनियुनि वारा एल्बम आहिनि उहे सभु तव्हांखे वॉइस ओवर करे इंशाल्लाह सभु ॿुधाईंदासीं त कहिड़ा एल्बम आहिनि, कहिड़ियुनि कंपनियुनि में आहिनि, हर शइ तव्हांखे ॿुधाईंदासीं हिक खां हिकु ताईं। तव्हांजो साथ ऐं सपोर्ट जी ज़रूरत पवंदी। जेके दोस्त साथ ॾींदा उन्हनि जा अहसान मंद आहियूं, ऐं जेके दोस्त शेयर कंदा उन्हनि जा थोराइदा थींदासीं, जेके दोस्त लाइक कंदा उन्हनि जो प्यार ऐं मुहबत हूंदो। इंशाल्लाह जलाल चांडिया जेके भी एल्बम आहिनि सभु ॿुधाईंदासीं। ऐं जलाल चांडिया सां गॾोगॾु ॿिया फ़नकार बि आहिनि, सिंध जा सभु मशहूरु फ़नकार, फौज़िया सुमरो, मंजू सखीराणी, मास्टर मंज़ूर, मुख्तियार शीदी, जोगी जलाल, नंढो जलाल, सभु जेके भी एल्बम आहिनि फ़नकारनि जा सभिनी जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। जिन्हनि जा इश्तिहार अवेलेबल हूंदा उहे इश्तिहार भी तव्हांखे असां ॾेखारींदासीं त ही कहिड़े साल में आयो, कहिड़े साल में कहिड़ा एल्बम आया हिन जा, सभु कुझु A to Z इंशाल्लाह सभिनी फ़नकारनि जो तव्हांखे हिन में ॿुधाईंदासीं। ऐं कुझु जेके अहिड़ा एल्बम हूंदा उहे एल्बम भी अपलोड कंदासीं जेके असांखे कंपनी वारा नथा रखणु ॾियनि, कॉपीराइट हणनि था, ऐं उन्हनि जे लाइ ख़ासि मां ही वॉइस ओवर कयो आहे कमु। ऐं जेके अहिड़ा एल्बम आहिनि, महफ़िलूं आहिनि, उहे सभु अपलोड कंदासीं। बाक़ी जेको कंपनियुनि में एल्बम आयल आहिनि पारस जा, जीअं थर जा थी विया या नाज़ जा थी विया, उहे तव्हांखे ईअं वॉइस ओवर करे ॿुधाईंदासीं इंशाल्लाह। ठीकु आहे दोस्तों, उमेदु कयां थो सभु ख़ुशि हुजो, आबाद हुजो, लाइक कयो, शेयर कयो, दोस्तनि ताईं पुॼायो। अव्हांजो लख लख कुर्ब।